खैबर में दहशतगर्दन सां विढ़ंदे लेफ्टिनेंट कर्नल समेत 4 फौजी जवान शहीद। वादी तीरा में ऑपरेशन दौरान 3 दहशतगर्द बि मारिया विया। ISPR मूजिब लेफ्टिनेंट कर्नल मोहम्मद हसन हैदर, नाइक खुशदिल खान, नाइक रफ़ीक ऐं लांस नाइक अब्दुल कादिर दहशतगर्दन सां बहादुरीअ सां विढ़ंदे शहीद थिया। लेफ्टिनेंट कर्नल मोहम्मद हसन हैदर ऑपरेशन जी क़यादत करे रहियो। मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म लाहौर मां न हूंदो, कंहिं ॿिए ॾांहुं वाछाइण बदिरां अवाम ॾांहुं निहारींदासीं। वज़ीर आज़म उहो ई थींदो जंहिंखे अवाम वोट कंदो। 8 फ़रवरी तीर जी सोभ जो ॾींहुं हूंदो। पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुख़ालिफ़ गॾिजी बि पीपल्स पार्टी खे हाराए नथा सघनि। नंढी मकानी चूंड में अवाम साबित कयो त हू पीपल्स पार्टी सां गॾु आहिनि। आसिफ अली ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ विच में राब्तो अॼु न पर काफ़ी वक़्तु पहिरीं थियो हो। सियासी राब्तनि खे वॾी ख़बर ठाहे पेश न करणु घुरिजे। अठ फ़रवरी जो सिज बिलावल भुट्टो ज़रदारी जी कामयाबीअ जो पैगाम खणी उभरंदो। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी जी दावा। कारकुननि खे शहीद भुट्टो जो सफ़ीर बणिजी चूंड मुहिम शुरू करण जी हिदायत। कराची में पीपल्स पार्टी जी कामयाबी ते पंहिंजे पैगाम में आसिफ अली ज़रदारी चयो त मुर्तज़ा वहाब ऐं सलमान अब्दुल्ला मुराद जी कामयाबी कराची वासियुनि जे मुख़ालिफ़नि लाइ ख़ासि पैगाम आहे। तरक़ीअ जो सफ़र जिथे रोकियो वियो हो उते ई शुरू कबो। पाकिस्तान खे एशियन टाइगर बणाईंदासीं। लीगी क़ाइद मियां नवाज़ शरीफ पार्टी अॻवाननि खे चूंड तयारियुनि जी हिदायत करे छॾी। लाहौर में मियां नवाज़ शरीफ जी सदारत हेठि थियल इजलास में इलेक्शन रूल्स तइ करण लाइ समूरनि सियासी जमायतुनि खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु करण जो बि फ़ैसिलो। पार्टी अॻवाननि जी तजवीज़ ते नवाज़ शरीफ जूं समूरी सियासी जमायतुनि सां राब्तो करण जो बि फ़ैसिलो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ विच में राब्तो रियासत बचाइण लाइ गॾिजी किरदारु अदा करण ते इतफ़ाक़। ज़रियनि मूजिब आसिफ अली ज़रदारी नवाज़ शरीफ खे वतन वापसीअ ते वाधायूं ॾिनियूं। ॿिन्ही अॻवाननि इतफ़ाक़ कयो त रियासत खे बचाइण लाइ सभिनी खे गॾिजी पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। ॿिन्ही अॻवाननि में मुआशी ॾुखियाईनि ऐं अवाम खे रिलीफ ॾियण लाइ अहम फ़ैसिलनि ते बि इतफ़ाक़। पीपल्स पार्टी जे ज़रियनि मूजिब ॿिन्ही अॻवाननि हिक ॿिए खे मुलाक़ात जी दावत बि ॾिनी। सिंध जी नंढी मकानी चूंड में पीपल्स पार्टी क्लीन स्वीप कयो आहे। भरपूर ख़िदमत करण सबबि मोट में अवाम वोट ॾिनो। माज़ी में ठहंदड़ PP मुख़ालिफ़नि इतिहाद जीरो रहिया। हिन भेरे बि नाकाम थींदा। पीपल्स पार्टी खे कॾहिं बि लेवल प्लेइंग फील्ड नाहे मिली। मुल्क जो वज़ीर आज़म रुॻो उहो ई थी सघे थो जंहिंखे अवाम वोट ॾींदो। हिकु पार्टी मुल्क खे कमज़ोर करणु चाहे थी। पीपल्स पार्टी जे अॻवान शर्ची रिना मेमूर जी कराची में न्यूज़ कॉन्फ्रेंस। PP अॻवान सईद गनी चयो आहे त नंढी मकानी चूंड में माज़ी जे भेट में पीपल्स पार्टी खे वधीक वोट मिलिया। MQM जी सुञाणप माण्हुनि खे जेरो साड़ण ऐं ॿोरी बंदि लाश ॾियण रही आहे। अहिड़ियुनि ॻाल्हियुनि सबबि ई कराची जा माण्हू MQM खां नफ़रत कनि था। मियांवाली एयरबेस हमले में जदीद परॾेही हथियार इस्तेमाल थियण जो इंकशाफ। एयरबेस ते हमले में मार्चिवल दहशतगर्दनि वटां अमरीका जा हथियार मिलिया। ज़रियनि मूजिब अफ़गान सरज़मीन ते अमरीका जा तयार कयल हथियार सिरेआम विकिरो थी रहिया आहिनि ऐं दहशतगर्दनि ताईं रसाई इंतहाई आसान आहे। अफ़गानिस्तान में वॾे अंग में अमरीका जा हथियार मौजूदु आहिनि जेके पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमाल थी रहिया आहिनि। पाकिस्तानी इख़्तियारनि जो चवणु आहे त अफ़गानिस्तान मां अमरीकी फ़ौज जी वापसीअ खां पोइ दहशतगर्द उहे हथियार आज़ादाना तौरु इस्तेमाल करे रहिया आहिनि। अफ़गान हुकूमत खे अमरीकी हथियार सामान ऐं पंहिंजी सरज़मीन खे दहशतगर्दनि जे इस्तेमाल थियण खां रोकणु घुरिजे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ सां निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाक़िर जी मुलाक़ात। सिंध में अमन अमान जी सूरत हाल, बिजली चोरनि ख़िलाफ़ ऑपरेशन ऐं तरक़ियाती मंसूबनि ते ॻाल्हियूं। निगरान वॾे वज़ीर अवामी भलाइण लाइ खयल क़दमनि खां निगरान वज़ीर आज़म खे आगाह कयो। अनवारुल हक काकड़ पारां सिंध जे इंतिज़ामी मामलनि जे हवाले सां मुस्बत अॻिभराई ते हुकूमती कोशिश जी वाखाण।
पाकिस्तान में गैर कानूनी तौर तरसल परॾेही जे पंहिंजे मुल्क वापसीअ जो सिलसिलो हलंदड़। वधीक 6584 अफ़गान शहरी वापसि हलिया विया। 892 परॾेही कुटुंबनि खे 223 गाॾियुनि में रवानो कयो वियो। हेल ताईं 1,88,738 शहरी अफ़गानिस्तान वापसि वञी चुका। होल्डिंग सेंटर में नादरा अमले अफ़गानिस्तान वापसि वेंदड़नि जी डेटा जमा करे वरिती। तुरखम बॉर्डर ते बि पंहिंजे मुल्क वापसीअ लाइ गैर कानूनी तौर तरसल अफ़गानी शहरनि जो वॾो अंग मौजूदु। कानूनी घुरिजूं पूरियूं करण खां पोइ खेनि वापसि उमाणियो पियो वञे। गज़ा ते इस्राइली फ़ौज जी वेशियाणे हमलनि खे 1 महीनो पूरो थी वियो। अॼोके ॾींहुं दौरान बमबारी में वधीक 27 फ़लस्तीनी शहीद, मजमूई अंग 10,000 थी वियो। अरब मीडिया मूजिबि 15 माण्हू तल अल सुल्तानिया में, 10 अल ज़वीदा में ऐं 2 माण्हू चाबिया कैम्प में शहीद थिया। गज़ा जो 1 महीने दौरान 4 भेरो दुनिया सां राब्तो कटिजी वियो। टेलीफोन ऐं इंटरनेट जूं सहूलियतूं मुअतल। हमास चयो आहे त बमबारी सबबि 60 इस्राइली यरग़माली घुम ऐं 23 मलबे हेठां दॿिजी विया आहिनि। गज़ा जी सूरत-ए-हाल ते गॾियल क़ौमुनि जे सलामती काउंसिल जो इजलास अॼु थींदो। गॾियल क़ौमुनि जो चवणु आहे त गज़ा ते जारियत में संदन 88 एहलकार मारिजी चुका आहिनि। कंहिं बि तकरार में गॾियल क़ौमुनि जो इहो सभ खां वॾो जानी नुक़सानु आहे। सिंध जे कचे वारनि इलाइक़नि में रेंजर्स जूं कार्रवायूं। उबावड़े वेझो ॻोठ मीरकोश मां 5 ॾोहारी गिरफ़्तार करे हथियार हथ कया विया। रेंजर्स तर्जमान चयो आहे त गिरफ़्तार जवाबदारनि में मोहम्मद हसन कोश, हाजी इमदाद अली, नवाब अली, मोहम्मद उमर ऐं फलक शेर शामिल आहिनि। गिरफ़्तार जवाबदार क़त्ल, अगवा, धाड़नि फुर ऐं ॿियनि ॾोहनि में मुलविस आहिनि। जवाबदारनि वटां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हथियार, बुलेट प्रूफ जैकेट ऐं टेलीस्कोप हथ। उबावड़े वेझो राउंती जे कचे मां गिरफ़्तार थियल बदनाम धाड़ियल सनाउल्लाह उर्फ़ सन्नू शर जो जिस्मानी रिमांड मंज़ूर। पुलिस सख़्त सिक्योरिटी में सनाउल्लाह शर खे अदालत में पेश कयो। अदालत बदनाम धाड़ियल खे 3 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। ज़ाल खां सवाइ ज़िंदगी अणपूरी, शादी करायो। चिकबाबाद जो झूनो शादी न कराइण तां पुट ख़िलाफ़ अदालत पहुची वियो। ज़मीन खपाए पुट खे नौकरी वठी ॾिनी आहे पर शादी नथो कराए। पंहिंजी आख़िरी ख़्वाहिश खणी तव्हां वटि पहुतो आहियां, शादी करायो। ॻोठ जाड़ावा वासी 80 वरनि जे झूने मंठा जतोई जी अदालत में पुकार। मीरो खान वेझो लोअर सेकेंडरी स्कूल जी छत जा चापुड़ किरी पिया, 6 ॿार ज़ख़्मी। ॻोठ खेरो गाॾी में वाक़िए खां पोइ ख़ौफ़ सबबि ॿारनि में भाॼ। ॻोठाणनि, उस्तादनि ऐं शागिर्दनि जो स्कूल ॾाढो एहतिजाज। आला इख़्तियारनि खां नोटिस वठी स्कूल जी नई सिर अॾावत कराए ॿारनि जो मुस्तक़बिल बचाइण जी अपील। वो बिटते वसई नूर मुंहिंजो तो पुॼायूं, ओ मुंहिंजो तो पुॼायूं मन जो उमेदु, ओ मुंहिंजो तो पुॼायूं मन जो मुरादु। बिट जा बिटाई वो बिटते वसई नूर मुंहिंजो तो पुॼायूं। ऐं इस्लामाबाद जे लोक विरसे में 10 ॾींहनि वारो सालियानो सक़ाफ़ती मेलो सजी वियो। नेशनल इंस्टीट्यूट ऑफ कल्चर एंड फोक हेरिटेज जे इत्माम हेठि सक़ाफ़ती मेले में सिंध समेत ॿियनि सूबनि जे सक़ाफ़त जा रंग निर्वार। मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां पहुतल फ़नकारनि सूफ़ियाणा ऐं क़ौमी गीत ॻाए मेले खे 4 चंड लॻाए छॾिया। हुनरमंदनि पारां बि फ़न जो मुज़ाहिरो।